الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، الصلاة والسلام على نبينا محمد وآله. اللهم ارزقنا الإخلاص في القول والعمل. يا الله تعالى هي जेके असीं दर्स दुरुस या ॻाल्हायूं था लफ़्ज़ जेके चऊं था इहे ख़ालिस तुंहिंजे करे हुजे, इन में को रियाज़ मां खां बचाए। हीअ दर्स क़ुरानी आहे, तअम्मुलात क़ुरानी 19 नंबर दर्स क़ुरानी आहे। छा जो था चऊं इन में, छो जो अल्लाह ताला असांखे हुकुम करे थो त क़ुरान में तदब्बुर क़ुरान जो अल्लाह ताला असांखे हुकुम करे थो, अफ़ला यतदब्बरून क़ुरान, हीअ क़ुरान खे छो नथा सोचे सम्झे पढ़नि, छो नथा हिन में तदब्बुर कनि, छो नथा हिन जो तफ़सीर पढ़नि। वलो कान मिन इंद गैरिल्लाहि लवजदू फी इख़्तिलाफ़न, के जे अलाह खां सवाइ ॿिए पासे के ॿिए कंहिंजो ॻाल्हाइणु हुजे त उन में वॾो इख़्तिलाफ़ हुजे हा। वरी ॿी जॻह ते चए थो अफ़ला यतदब्बरून क़ौल अम जाअहुम मा लम यअति आबाअहुमुल अव्वलीन, हिन क़ुरान खे छो नथा तदब्बुर सां पढ़नि, छो नथा सोचे सम्झे पढ़नि, छो नथा हिन जी तफ़सीर कनि। जा त हिननि वटि ही नई ॻाल्हि थी पढ़िजे, चाहे अबनि ॾाॾनि वटि हिननि जहिड़ो हुजे हा त पोइ पढ़नि हा। सो अल्लाह ताला असांखे हिन क़ुरान जो अल्लाह हुकुम कयो आहे। सूरत साद में चए थो किताबुन अंज़लनाहु इलैका मुबारकन लियदब्बरू आयात, अल्लाह साईं चए थो मूं तव्हां ॾे अहिड़ो किताब नाज़िल कयो आहे, इलैका मुबारकन, बरकत वारो किताब आहे, लियदब्बरू, इन ते तदब्बुर कयो, हिन जो सोची सम्झे हिन में के पढ़ो। लियदब्बरू आयाती वलियतज़क्कर उलुल अलबाब, सोचण सम्झण वारा जेके आलिम हूंदा या जेके सगोरा सियाणा हूंदा उहे हिन क़ुरान में तदब्बुर कंदा। हीअ सूरत साद में 29 आयतूं। इन्हनि जे आयतुनि जे करे असांखे अल्लाह ताला जो हुकुम आहे त क़ुरान असीं सिर्फ़ु दौर कयूं, या सिर्फ़ु जीअं माण्हू को सबक़ु पढ़ंदो आहे ईअं नाहे पढ़णो, क़ुरान खे तदब्बुर सां पढ़णो आहे, क़ुरान खे सोचे सम्झणो पढ़णो आहे। त हीअ 19 दर्स जेको आहे तदब्बुर क़ुरान, इन में असीं पहिरियां क़ुरान जो आयतूं पढ़ूं था, पोइ उन में हदीसूं आणींदासीं, पोइ का साहबी या कंहिं ताबेई जी ॻाल्हि ॿुधाईंदासीं, या साइंसदान छा था चवनि इन जे बारे में जेके बि हूंदा फ़ाइदा इंशाअल्लाह अल्लाह ताला खे ॿुधाईंदा। पहिरियां असीं सूरत अल बक़रा जेके 173 आयत जेकी आहे उहा सूरत अल बक़रा 73 में अल्लाह साईं चए थो इन्नमा हर्रम अलैकुमुल मैततु वद्दमु वलहमुल ख़िंज़ीर वमा उहिल्ल बिही लिग़ैरिल्लाह, हिते काफ़ी शयूं अल्लाह ताला हराम कयूं आहिनि। उन में हर्रम अलैकुमुल मैता, जेको मुअल जानवर उहो असां ते हराम थियो, वद्दम ऐं खून जेको आहे, वलहमुल ख़िंज़ीर, इहे ख़ंज़ीर जो गोश्त जंहिंखे अल्लाह ताला हराम कयो, वमा उहिल्ल बिही ऐं अल्लाह खां सवाइ कहिड़ी बि शइ ॿी बि उहा बि हराम आहे। ऐं ख़ंज़ीर खे मां मिरू चवंदा आहिनि पाकिस्तान में, सिंधी में मां सम्झा त ईअं चवंदा हूंदा। ऐं सूरत अल माइदा में अल्लाह ताला चए थो हुर्रिमत अलैकुमुल मैततु वद्दमु वलहमुल ख़िंज़ीर वमा उहिल्ल बिही लिग़ैरिल्लाह वलमुनख़निक़तु वलमौक़ूदतु वलमुतरद्दियतु वन्नतीहा वमा अकलस सबअ इल्ला मा ज़क्कैतुम। हिते अल्लाह ताला सूरत अल माइदा में वधीक शयूं हराम करे छॾियूं इंसान मुस्लमाननि ते। पहिरियां मुअलिस जानवर, ऐं ॿियो वरी खून, वद्दम वलहमुल ख़िंज़ीर, ऐं इहो मिरू जंहिंखे ख़ंज़ीर चवंदा हुआ सिंधी में, वमा उहिल्ल लिग़ैरिल्लाह, अल्लाह खां सवाइ कहिड़ी शइ बि जेकी माण्हू कोई नालो वठे थो, को खाइण पीअण हुजे, दावत छा जी बि हुजे, जेके अल्लाह खां सवाइ जंहिंजी उनजी नियत हुजे उहा बि हराम आहे। वलमुनख़निक़त, जेको घोटो ॾेई जानवर मरे थो उहो बि हराम आहे। वलमौक़ूद, ऐं जेके धक हणी उनखे मारे था छॾनि उहा बि हराम आहे। वलमुतरद्दिया, जेके कंहिं मथे जबल तां या के घर तां किरे थी मरी थी वञे। वन्नतीहा, ऐं जेके जानवर पंहिंजे पाण में विढ़ंदा, यानी जीअं ढोर ढगा विढ़ंदा पंहिंजे पाण में, हिकिड़ो ॿिए खे टकर थो हणे उहो बि मरी वञे त उहो बि हराम आहे। वमा अकल सभु, ऐं जंहिं जानवर कंहिं बकरी खे खाधो या कंहिं ढगी खे खाधो उहा बि हराम आहे, छो जो जानवर जी खाधल आहे ऐं उनखे सीर न पई। इल्ला मा ज़क्कैतुम, बाक़ी जेके जानवर तव्हां पहुची उनखे सीर विझी सघो त ठीकु आहे, उहा हलाल आहे इंशाअल्लाह। इहा सूरत अल माइदा। वरी सूरत अल अनआम में 145 आयत अल्लाह ताला चए थो कुल ला अजिदु फीमा उहिय इलैया मुहर्रमुन अला ताइमुन यतअमुहु इल्ला अन यकून मैततन औ दमन औ मसफूहन औ लहम ख़िंज़ीर फ़इन्नहु रिजस। अल्लाह ताला चए थो त नबी करीम खणो, जिथे बि कुल जो लफ़्ज़ अचे यानी अल्लाह जे तरफ़ां हुकुम आहे असांजे नबी खे त तूं चओ कुल ला अजिदु फीमा उहिय, अल्लाह नबी तूं चओ त हर शइ, कहिड़ी बि शइ जेकी मूं वटि हराम अल्लाह जे तरफ़ां थी आहे मां तव्हांखे ॿुधायांसि। इल्ला मुहर्रमुन अला ताइमुन, हर जेको माण्हू खाए थो त उन्हनि ते इल्ला अन यकून मैत, जे मुअल आहे त उहो हराम आहे। औ दमन मसफूहा, इहे जेके चओ मथां सी किरी त मसफूह थियो, या जानवर कंहिं खाधो। औ लहम ख़ंज़ीर,
फ़इन्नहु रिजिस, पलीत आहे। इहो ख़ंज़ीर जे बारे में हिते अलाह ताला चए थो पलीत आहे। ॿी आयत आहे क़ुर जी जेको 115 सूरत नहल, अलाह ताला चए थो इन्नमा हर्रम अलैकुमुल मैततु वद्दमु वलहमुल ख़िंज़ीर वमा उहिल्ल लिग़ैरिल्लाह। अलाह साईं ॾिसो हिते बि चए थो त इन्नमा हर्रम अलैकुम, अलाह ताला हराम कयो तव्हां ते मुअल जानवर, वद्दम रत, वलहमुल ख़िंज़ीर वमा उहिल्ल लिग़ैरिल्लाह। अलाह खां सवाइ कहिड़ी शइ बि, दावत हुजे, चांवर हुजे, साई भाॼी हुजे, पर अलाह जो नालो उन शइ ते न आहे। चवंदा आहिनि जीअं चवंदा आहिनि त हीअ नियाज़ आहे या हीअ अलाह खां सवाइ थी वियो, इहो अलाह खां सवाइ थी वियो, त इहो बि हराम आहे। बिही फमन तर गैर बाग़िन वला आदि फ़इन अल्लाह गफ़ूर रहीम। पर जेके इंसान मुतर थिए थो, बुख थो मरे, का शइ नाइज़ खाइण जे लाइ न खाईंदो त मरी वेंदो, त उहो उन ते अलाह ताला उनखे माफ़ी ॾिए थो। फ़इन अल्लाह गफ़ूर रहीम। जेके हदीसूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे इन शइ खां झलियो आहे, त हदीस अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल इन अल्लाह हर्रमल ख़म्र वल मैत। नबी करीम फरमाए थो तव्हां शराब ख़म्र जेको उहो हराम आहे मुंहिंजे उम्मत ते। अल ख़म्र वल मैत मुअल जानवर, वल ख़ंज़ीर वल असनाम, इहो ख़ंज़ीर जेको मिरू आहे इहो बि हराम आहे, इहो वल असनाम ऐं बूता, इहे शयूं हराम आहिनि। ये बुखारी जी रिवायत है। ॿी हदीस है अन्नो समिअ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल यक़ूम आम अल फ़त्ह यौम अल फ़त्ह वहो बिमक्का इन अल्लाह व रसूलु हर्रम बैअ अल ख़म्र। नबी करीम चए त अॼु खां ॾींहुं वठी ख़म्र जेको जंहिंखे शराब चओ या हर शइ में नशो हुजे थोरो या घणो, इहा हराम आहे। वल मैत ऐं मुअल जानवर, वल ख़ंज़ीर वल असनाम ऐं जेके बूता, काफ़ी बूतनि जो मक़सदु अचे थो त माण्हू के नंढा नंढा बूता ठाहे पोइ विकिणंदा आहिनि, इहे शइ हराम आहे, रखण बि, वठण बि, विकिण बि। हदीसूं तमामु घणी थियूं अचनि इन में, पर असीं मुख़्तसर करे जीअं दोस्तनि खे असीं ॿुधाईंदा आहियूं, छो जो असांजो दर्स जेको तफ़सीली न आहे, त हीअ तअमुलात जो हिकिड़ो मुख़्तसर हूंदो आहे, त असीं फ़ाइदा वठूं इन शइ खां, त असीं इन में ॿुधायूं। त असांखे हींअर इन्हनि जे अचनि जेके माण्हू हींअर हिन टाइम में जेके चवनि था त यार ख़ंज़ीर छो हराम थियो, गोश्त आहे, जानवर आहे, जीअं ॿिया जानवर खाऊं था, त हिन खे बि छो न खाऊं, हिन में गोश्त घणो आहे, हीअ वधे जल्दी थो। मिड़ई हुननि जा कुझु आज़ार ऐं जेके हुननि जा कुझु दलील त न आहिनि, पर हुननि जो जेको अक़वाल आहिनि उन्हनि खे असीं ॾिसूं था हींअर, त जेके हींअर अॼोकल्ह जेके साइंसदान आहिनि, जा डॉक्टर आहिनि, जा वॾा वॾा प्रोफेसर आहिनि, उहे छा था चवनि त हीअ जानवर अलाह साईं, पहिरां त उहो काफ़िर चवंदा छो हराम आहे, हीअ मुस्लमान बि के चवंदा छो हराम आहे, त असीं इन्हनि खे ॾिसूं था त हिननि जो अक़वाल, इन्हनि में केतिरो वज़न आहे। सो इहो इनशा अल्लाह इनखे हींअर ॾिसूं था। त पहिरियां जेके आहिनि त जेके जानवर इहो आहे, सभई साइंसदान सभई चवंदा त हीअ जानवर त सिर्फ़ु किन खाइणु चाहे थो, क़ादुरात जेको छेणा या विठियूं या जानवरनि जा, पर एतिरे क़दुरु जा जेके पंहिंजो बि कढे थो पोयां छेणा, उहो बि पाण खाईंदो आहे, ऐं जेको पंहिंजो पेशाब करे, पाण पेशाब करे वरी ज़मीन खे आलो करे उन में विझी ऐं पंहिंजे पाण खे लेटींदो आहे। हाणे इहे ग़ैर मुस्लमाननि जा बि इन में बहस आहिनि वॾा वॾा, त ऐं अंग्रेज़नि जेके उहे यूरोप वारा आहिनि, उहे पाण चवंदा त हिन हिकिड़े जानवर में सिर्फ़ु 450 बीमारियुनि खां मथे हिन जी जान ऐं गोश्त ऐं खून में ऐं चमड़ी में, टे शयूं सम्झो, गोश्त में, चमड़ी में, वह में ऐं हिन जी चमड़ी में, एतिरियूं अलाह ताला हिन में एॾियूं बीमारियूं पैदा कयूं आहिनि, जो हिकिड़े इन्हनि जो आलिम हो, उन चयो त हिन खे तव्हां जे रुॻो चमड़ी जी बीमारियुनि जे करे जे समुंड जे पहिरियां खां वठी लोढ़ियो ॿिए पासे कढो न, त हिननि जी बीमारी कान ख़तमु थींदी। इहा जेकी चमड़ियुनि जी सिर्फ़ु बीमारी इन मिरू जे गोश्त चमड़ी में आहे, अंदर जी त उहा ॿी आहे, जेकी वाह में ॿी आहे, ऐं जेकी गोश्त में आहे उहा ॿी आहे। उलमा जो चवणु त अलाह ताला हिन खे नूह अलैहिस्सलाम जेॾीमहिल जानवर लाज़मी पंहिंजे में खयां हुआ, इहे हदीस इसराइली आहिनि, त हिन खे अलाह ताला इहो ख़ंज़ीर पैदा करे ॾिनो, त लाज़मी महीनो हा या वधीक हा या केतिरो हा, त ॿिया जानवर छेणा लाहींदा, किन कंदा, त हिन जानवर खे नूह अलैहिस्सलाम खे हुकुम थियो त हिन खे खणो, अलाह सां पैदा कयो इन जे करे उहो किन फित खाए, किन फित ॿियनि जो जेको जानवरनि जो निकिरंदो उहो सभु खाईंदो हुओ, ऐं अलाह ताला ॿियनि सभिनि जानवरनि खे ॾिसंदो त मुंडी आहे, इहे हिन हिकिड़े वाहिद जानवर खे मुंडी कान्हे, न छो जो सीर विझण जी जॻह ई कान्हे हिन खे। ॿियो त हीअ मथे मुंहुं करे अलाह ॾे बि नथो ॾिसी सघे। ॾिसो अलाह ताला जी हिकमत इन शइ में छा आहे, असांखे अञा ख़बर कान्हे, पर इहो उलमा चवंदा इहे मुस्लमाननि जा, त हीअ मथे मुंहुं, छो जो मुंडी न हेॾे चवंदसि न हेॾे,
यानी थोरो पासीरो हेॾे होॾे ॾिसी सघंदो, बाक़ी मुंहुं मथे न करे सघंदो ऐं उनखे निड़ी आहे कान बिल्कुलु। ऐं उलमा जा जेके हुननि काफ़रनि जे मीटिंग में हिकिड़ी वॾी मीटिंग रियाज़ में थी, ॿी तुर्किया में थी, इन जे बारे में इन ख़ंज़ीर उन में मुस्लमान ग़ैर मुस्लमान बि आया, वॾा वॾा डॉक्टर दुनिया जा, त हुननि ॾिठो त जेके मुस्लमान डॉक्टर ॾिठो ऐं हुननि काफ़रनि बि तइद कई त हीउ हिकु जानवर आहे जेको दयूस आहे, सफ़ा हिन में ग़ैरत कान्हे। यानी ॿियनि जानवरनि में, पखियुनि में, शींहनि में, उठनि में, ढगनि में, ढोरनि में, छेलनि में कुझु ग़ैरत हूंदी, पर हिन में ठुप ही जानवर वाहिद आहे जो हिकिड़ी मांदी ते सभई पिया हलाईंदा ऐं हिकु ॿिए खे ॾिसंदा पिया ख़ैरु आहे। ऐं हुन में इन्हनि इहा फौदा जिन्सी आहे, फौदा जिन्सी आहे यानी हिननि वटि का तरतीब जिन्सी कान्हे, त यानी भला ॿिलियूं बि ईअं कनि थियूं, कुता बि ईअं कनि था अॻियां, खणी उहे बि हराम आहिनि खाइण जे लाइ, पर उहे बि वारे ते जानवर खे हलाईंदा। इन्हनि वटि इहा शइ न आहे, हिननि जानवर सिर्फ़ु हीउ जानवर इहो आहे जेको इहा फौदा जिन्सी आहे ऐं हिननि वटि ठुप इहा ग़ैरत कान्हे। ऐं इन में असांखे हदीस जो बि अचे थो लफ़्ज़, त नबी करीम फरमायो त हिते हदीस नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हदीस वॾी आहे अबू हुरैरा जी, पर असीं उन में आख़िरी में अचनि था त नबी करीम चयो त वल फ़ख्र वल ख़यला फी असहाबिल इबिल, जेके ॾाचूं चारींदा या ॾाचूं खाईंदा त उन्हनि खे थोरी वॾाई ऐं ख़याला हूंदी। व सकीनत वल वक़ार फ़ी अहलिल गनम, ऐं सकीनत ऐं वक़ार जेके नरमाई हूंदी ऐं दिलि वसी हूंदी, उहो जेके ॿकरियुनि जो गोश्त खाईंदा या ॿकरियूं चारींदा। यानी इन हदीस में इंसान खे छा फ़ाइदो मिलंदो इन हदीस मां, त इंसान जेकी शइ खाए थो उन जो उन ते असरु थींदो, जेको इंसान शइ खाए थो उन ते असरु थींदो इन हदीस जे मुताबिक़। ऐं इन में उलमा जा अक़वाल तमामु घणा आहिनि, इब्न क़य्यिम बि चए थो इन में काफ़ी इन शयुनि जो तइद करे थो, त असांखे इन में ख़बर पए थो त जेके ॾाचूं खाईंदा त उन्हनि खे ग़ैरत तमामु वधीक हूंदी ऐं उहे कावड़ ऐं तेज़ तबियत जा रहंदा। ऐं तॾहिं ॾिसो था त अरब ॾाचूं था खाइनि, त इन्हनि में थोरी तबियत तेज़ आहे। इन में ॿिया बि जेके उलमा अंग्रेज़ आहिनि उन्हनि बि हिकिड़ी शइ ॿुधाई त ख़ंज़ीर में, मिरूं में, उन जे गोश्त ऐं वह में हार्मोनल उन्सवी जेके इंसान मर्द जे जान में हार्मोन ज़ुकूरी चवंदा आहिनि, यानी हिकिड़ी विटामिन्स जीअं थिए हार्मोन, उनखे हीअ वरी ॿी शइ हार्मोन चवंदा आहिनि त मर्दानी हूंदी आहे मर्द में, ऐं औरत में हार्मोनल उन्सवी चवंदा आहिनि। इहे हार्मोन जे इंसान मर्द में मर्द जेतिरा पूरा हूंदा आहिनि ऐं औरत में औरत जेतिरा पूरा हूंदा आहिनि, त पोइ इहो जेको सवीअल ख़लीक़ आहे, यानी पूरो इंसान थींदो, मर्द पूरो मर्द ऐं पूरो औरत। ऐं जेके तव्हां ॾिसंदा त खदड़ा आहिनि, न मर्द न औरत, उन्हनि में इहा शइ मिक्स थी वेंदी आहे हिकु जेतिरी, पोइ हिकु जेतिरी थी वेंदी आहे त पोइ उहे केॾीमहिल सम्झंदा आहिनि त असीं यानी लेडीज़ ऐं औरत ऐं केॾीमहिल सम्झंदा त असीं मर्द हूं, तंहिंजे करे इहे विचोला थिया, जिन्स तालित जंहिंखे चवंदा आहिनि। पर मुसीबत इहा आहे त जेको हींअर काफ़िर इहे जेके आहिनि, उहे जेके गोरा चवनि था साइंसदान, त हार्मोनल उन्सवी जेको इन गोश्त में, मिरूं जे गोश्त में आहे, अजीब शइ आहे त इन में 50 दफ़ा हर गोश्त खां वधीक आहे उन्सवी, यानी औरत जो जेको हार्मोन थींदो आहे, जेको यानी लेडीज़ जो जेको उन्सवी चवंदा आहिनि उनखे, उहो हर जानवर में 1% हूंदो आहे, यानी छेले में या ॿकरे में या ॾाची में 1% हूंदो आहे, पर हिन में इन भाॻे जानवर में 50 दफ़ा हार्मोन उन्सवी वधीक आहे, यानी केॾो यानी वधीक थो थिए। तंहिंजे करे उहे ख़ुदि चवनि था साइंसदान जेके काफ़िर आहिनि, त उहे चवनि था त असांजे यूरोप में जेके बि माण्हू खाइनि था इहो गोश्त, त ॾिसंदो उन्हनि जो सीनो निकिरी थो पए ऐं उन्हनि खे यानी मर्द जेके बि आहिनि न, उहे बि सम्झनि था त असीं औरत हूं, असीं यानी औरत बहितर आहे इंसान खां, हू ईअं उन्हनि में हार्मोन इहो वधी थो वञे। त तंहिंजे करे यूरोप जो हिकिड़ो मुल्क आहे स्वेद जो हिकिड़ो नंढिड़ो मुल्क आहे यूरोप जो, उन्हनि इहो जिन साइंसदान ऐं डॉक्टरनि उन्हनि खे इहो शयूं ॿुधायो, त हुननि ॾिठो डॉक्टरनि खे हेॾो ॾिठो त पाण इहो मुसीबत इन गोश्त में छा आहे। हुननि कानून पंहिंजे मुल्क में आंदो त हीउ जानवर हिते न कोहंदासीं, न खाईंदासीं, कोन कोन्ह था हिनखे बिजली सां चाटनि सां मारींदा आहिनि, पर हुनखे इहो इन जो गोश्त खपाइणु, विकिणणु, खाइणु सभु मना करे छॾियो इन्हनि जे मुल्क में। ॾिसो आहिनि बि काफ़िर, पर हुननि कानून इस्लामी आणे छॾियो, ईअं काफ़ी उन्हनि वटि कानून इस्लामी क़ौम जेकी स्वेद जो जेको मुल्क आहे,
त ॾिसो त हू काफ़िर आहिनि पर हू सम्झी विया त हीअ शइ हराम आहे, यानी हराम पाण करे छॾनि। हू चवनि भई हीअ शइ खाइण में वॾो नुक़सानु आहे इंसानियत जे लाइ, जानवर इहो पोइ उन्हनि वटि रखणु खाइणु सभु मना करे छॾियो अथनि। ॾिसो त मुस्लमान के मुल्क खाइनि बि था इन शइ खे। ऐं इहा ॾिसो त अमेरिका में बि जेके खाइनि था इन जो गोश्त, उते अमेरिका जो कानून आहे महीने में हिकिड़ो दफ़ो इहो गोश्त खाइणो आहे, छो जो इन खां वधीक हुननि खे वॾो नुक़सानु थो पए, वॾो नुक़सानु हुनखे ख़बर आहे त बीमारियूं पैदा थियूं थियनि। ऐं बीमारी हिकिड़ी आहे नक़ुरस, अरबी में चवंदा आहिनि उनखे, अलाए सिंधी में छा डॉक्टरनि ख़बर हूंदी, त इहा बीमारी हर मुस्लमाननि जे मुल्क में वधि में वधि 18% 100 में इहा बीमारी थिए थी नक़ुरस। त इहा बीमारी हर मुस्लमाननि मुल्कनि में कंहिं में 15% आहे, कंहिं में 14% आहे, कंहिं में 13%, पर वधि में जेको मुस्लमान मुल्क में 18% आहे। पर हुननि ॾिठो त जेके यूरोप जे मुल्कनि में जेके इहो गोश्त खाइनि था 100% 100 मां ई हुननि वटि इहा बीमारी आहे, इन गोश्त जे करे ऐं इन जी वाह जे करे ऐं इन जी चमड़ी जे करे खाइण में, त इन्हनि खे बीमारी इहा वधे थी ऐं इहा बीमारी हुननि वटि ॾाढी आहे। त डॉक्टर जेके आहिनि ॾाढी कोशिशि कई हुननि यूरोप में ऐं अमेरिका में त हीउ जानवर किन थो खाए, हाणे इन जे करे जान में बीमारियूं आहिनि। पर हुननि कोशिशि कयो धार हुननि जे लाइ जीअं हदायर ठहंदा आहिनि, जीअं वाड़ा ठहंदा आहिनि, त वाड़नि में हुननि खे विहारे सुठो खाधो हुनखे ॾिननि, सुठो खाधो जीअं ॼमे नंढे इलाइक़ो खां वठी सुठो खाधो सब्ज़ी सावक इहे ॾिननि। त ॾिसूं त हिन जे जान में बीमारी ख़तमु थिए थी जान, त वरी बि हुननि खे चेक कनि त साॻी बीमारी हुन में। पोइ हुननि ॾिठो त भला हिन खे ॾिसूं त छा मसइलो, हुन ॾिठो त जानवर जेके बि मेंहा ठगी आहे ॿकरी आहे का शइ खाए थी न, त हुनखे पेट में वञी उहो पेट में खाधो पए थो, पोइ उहो वरी मोटाए वरी उनखे हज़म करे थी। जीअं आस्ते आस्ते उन में ॾिसंदो त राति जो मेंह जा ठगी तव्हां ॾिसंदा हूंदव त राति जो सुती बि पई हूंदी, वात हलंदो पियो अथसि, इहो हज़म कंदी वेंदी आहे खाधो। हीअ ख़ंज़ीर में मिरू में इहा शइ कान्हे, इहा शइ कान्हे। हीअ जेकी खाए थो हली थी वञे जान में, ईअं जीअं मख जी अथसि पेट चर्बी अथसि पर नंढड़ी, त उहो हली थी वञे, किन पित जरासीम सभु पाकाई सफ़ाई कान थी थिए उनजी, पंहिंजे खून में हलियो थो वञेसि ऐं खून में ॾाढियूं बीमारियूं आहिनि, एॾियूं बीमारियूं हिते मां त पढ़ी किताबुनि में मां चवां हाणे कहिड़ी ॿुधायूं, 450 खां मथे बीमारी हुई। त हुननि ॾिठो त खून में हली थी वञे, खून में ॿी बि शइ आहे त वरी खून मां वरी हिन जी जान चमड़े खां हेठां जल्दी वरी वह आहे, रुॻो वह। हाणे इहा वह जेके इन में रॻूं कोन्हनि, यानी इन मिरू खे केतिरो बि कुटींदे न हुनखे अहसासु कोन्ह थींदो, हुन केतिरो मास जे हेठां आहे हुनजो गोश्त, पोइ आहिनि रॻूं। त हू चवनि था त हिन खे वरी ॿी बि मुसाबियत ॿिया हर जानवर खे पघर ईंदो आहे, पघर में जरासीम घटि थींदा आहिनि जान मां, हीअ पघर कोन थो अचे हिन अहिड़े जानवर खे। त जेके बि बीमारी अंदरि रहे थी, अंदरि हिन जे खून में चर्बी में वह में रहे थी। इसलिए ईसाई जे किताबनि में बि इहो ईसाई ख़ुदि जेके अंग्रेज़ आहिनि उन्हनि चयो त असांजे दीन में बि हिन ख़ंज़ीर खाइण जो गोश्त हराम आहे। ऐं अमेरिका में हीअं जेके उते डॉक्टर आहिनि जा इंजीनियर जा साइंसदान, उहे चवनि था त जंहिं होटल में इहो गोश्त ठाहे थो पके थो उन में एॾी बदबू आहे, एॾी बदबू आहे जो परे खां ख़बर आहे त हीअ ठाहिनि था इहो गोश्त, ऐं जंहिंमें न कोन था ठाहिनि उन में इहा बदबू कान थी लभे। ॾिसो न केॾी शइ किनी आहे, त बि माण्हू हीअ चवनि था त अञा इन में खाऊं। हिंदोसिया में जेको हिंदू आहिनि उन्हनि जा तबिका आहिनि, 4 तबिका हिंदोसिया में, जेके घणा इंडिया में त रहनि, जापान में, नेपाल में, इन्हनि जे दीन में हिननि जे असुलु किताबनि में बि इहा आहे त हिन जो मिरू जो गोश्त हराम आहे। ऐं केरु खाई सघंदो, जेके हिननि जा हेठियां तबिका आहिनि, छो जो हुननि जे दीन में तबक़ी आहे, यानी ही तबक़त नुबला, ही शरीफ़ बहितर माण्हू आहिनि, हू ॿिया जेके ज़ातियूं आहिनि ॿियूं सभु घटि आहिनि, 2 नंबर 3 नंबर ईअं। इस्लाम इहो त कोन्हे, मुस्लमाननि वटि हर मुस्लमान इंसान सभु हिकु जेतिरा आहिनि, इन अक्रमकुम इंदल्लाहि अतक़ाकुम, अल्लाह ताईं चए थो त इंसान सभु मूं वटि गॾु आहिनि, ऐं मुस्लमान सभु गॾु आहिनि, हिकु जहिड़ा आहिनि। जेको वधीक मुतक़ी हूंदो, वधीक ईमानदार हूंदो, वधीक अमल कंदो, मूं ॾे प्यारो उहो आहे, खणी नबी जो ख़ानदान हुजे या न हुजे। पर हुननि ॿियनि दीन में हिंदोसिया में इहो कोन्हे, तबक़ी आहे, जेके हिकिड़े तबिके वारा मथियां उहे हूंदा, ॿिया हेठि, ॿिया घटि ॿिए घटि ईअं। पर हुननि वटि इहो आहे त मथे तबिके वारा उन्हनि जो उनखे इहो गोश्त खाइणु हराम आहे, ॿियनि तबिकनि खे उन्हनि जे लाइ उहो उन्हनि खे इजाज़त आहे। अजीब त चाइना में हिकिड़ो दीन आहे, अलाए ज़रस्ती अलाए छा नालो अथसि, ईअं उन में इहो आहे त कुते जो गोश्त ऐं मिरू जो गोश्त हराम आहे।
ऐं उन्हनि जे उन्हनि जे दीन में बि इहो आहे। ऐं काफ़ी दीन जेके आहिनि दुनिया में उन्हनि में ॾिठुमि त उन्हनि वटि उन्हनि जे किताब में इहा शइ बि हराम आहे। ऐं अजीब त उहे उन्हनि जे किताब में लिखियलु आहे त जेको कुतो ऐं ख़ंज़ीर खाईंदो त उन जी सिफ़त उन जहिड़ी थी वेंदसि, यानी ख़ंज़ीर खाईंदो, मिरूं खाईंदो त मिरूं वांगुरु किनो थींदो। छो जो मिरूं उन्हनि जे किताबनि में लिखियलु आहे, उन्हनि जे मुक़दस किताबनि में त मिरूं मुअल शइ खाए थो, मुअल धप वारो जानवर हूंदो त बि खाईंदो, छेणा खाईंदो, जेको किन पिथो हूंदो सभु खाईंदो ऐं सुठी शइ कोन खाए। सो तंहिंजे करे उन्हनि वटि इहा शइ बि उन्हनि वटि हराम आहे। असीं केतिरो बि चऊं हिन जे मिरूं जे बारे में, जानवर किनो आहे, गंदो आहे, असांखे हिकिड़ी आयत क़ुर अलाह जी झल काफ़ी आहे। ऐं असांखे एतिरा दलील जा छा बि असीं हींअर थोरा ॿुधाया आहिनि, सुभाणे ॿिया बि के माण्हू ईंदा जेके असांखां वधीक उन्हनि खे ख़बर हूंदी त इहे शयूं ॿुधाईंदा। पर असांखे अलाह जे हुकुम ते हलणो आहे, जीअं अलाह साईं चए थो त असांखे करिणो आहे। रसूल जे तरफ़ां असांखे इहो आयो आहे त हराम आहे त हराम आहे, असां उनखे छॾिणो आहे उनखे। सो इंसानु इहो न ॻोल्हे त छा छा बीमारियूं, अलाए केतिरियूं बीमारियूं हिन में। जेसि अलाह झलियो आहे त बसि ख़ालिक जंहिं हुनखे पैदा कयो उनखे ख़बर आहे, जंहिं असांखे पैदा कयो असांखे पैदा उनखे ख़बर आहे त हीअ शइ हिन जे लाइ लाइक़ु न आहे, तंहिंजे करे असांखे छॾिणो आहे। हिते हिकिड़ी सुठी किसो आहे आमिर बिन अब्द क़ैस, उनजो किसो आहे किताब अल हिलिया में। त उहो छा कंदो हो, ॾिसो केॾो मुतक़ी हूंदो आहे, अलाह जा बुज़ुर्ग हीअ हिकिड़ो ताबेई हूंदो हो, त उहो केॾो उन अलाह जो मुतक़ी हूंदो हो। उनजो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायूं था त हीअ जेॾीमहिल राति जो निमाज़ पढ़ंदो हो, सदाईं रोज़नि में हूंदो हो सॼे साल, ऐं राति जो सॼी राति रुॻो ई निमाज़ पढ़ंदो हो। ऐं यानी हिकु जेको लिखे थो उन घर माण्हू चए थो त हिन जे जेॾीमहिल निमाज़ पढ़णु शुरू थींदो हो न, त हिकिड़ी बला अचे अॻियां वेही रहंदी हुअसि, पासे सजदे खां या अॻियां फिरी अचे वेही रहंदी गोल थी, त हीअ मूं ॾे तवजो करे जा हिन जो तवजो थिए या डपु थिएसि, बसि निमाज़ छॾे, पर हीअ कुझु कोन कंदो। आमिर रहमहुल्लाह इहो कुझु कोन कंदो हो, त चुपड़ी करे जेके घर वारा उहे पिया ॾिसंदा हुअसि त यानी हीअ पोइ इहे छा कंदो हो, जेॾीमहिल सफ़ा वेझे सजदे जॻह खां थींदी हुनखे हथ सां उनखे परे करे ऐं सजदे में हूंदो यको, त यानी एॾो हुनखे निमाज़ में लज़त हूंदी हुई जो हू ॾिसंदा त इहा भला जेकी आहे कॾहिं हिन जे खमीस जे हेठां घिड़ी वञे केॾीमहिल छा, पर हीअ कुझु बि तवजो उन ॾे न कंदो हो। त पोइ माइट पंहिंजा जेके चवंदा हुअसि त यानी इहा भला केॾां थी अचे, चवंदो हो न इहो शैतान आहे, भला न आहे, इहो चए थो त हीअ निमाज़ न पढ़े तहजुद ऐं डपु थिएसि, भला जी शिकिल में थी थो अचे, पर मां अलाह हिन खां छो ॾिजां, मां उन जे हथ में सजदे में आहे जेको ख़ालिक मालिक आहे, उहो जंहिं यानी दुनिया पैदा कई आहे, हिन भला खे बि पैदा कयो आहे, असांखे बि। सो मालिक घर वारा चवंदा हुअसि इनल जन्नत तुदरकु मिन दूनि ज़ालिक, अमल थोरो ई अलाह साईं इंशाअल्लाह तोखे जन्नत नसीबु कंदो, ऐं एतिरियूं तकलीफ़ूं छो थो करी। त हू चए थो त जेसिताईं मूंखे ताक़त आहे त मां करे सघंदुसि करंदुसि, बाक़ी जेॾीमहिल इंसानु कमज़ोर थो थिए, पोड़ो थो थिए, बीमार थो थिए, छा पोइ कमु कंदुसि मां। त जेॾीमहिल बीमार थियो त माण्हू ईंदा हुअसि ॾिसणु, अलाह जो वली हो, त उहो हिकिड़ो दफ़ो दोस्त हिकिड़ो आयुसि, उन ॾिठुसि त हीअ रोए पियो, त चईंसि त इहा आमिर तूं एॾो अमल तो वटा, तूं आलिम आहीं, ज़ाहिद आबिद आहीं, हींअर रोईं थो, मौत खां पोइ तुंहिंजे लाइ त सणई आहे, तूं छा लाइ थो रोईं। त हुन छा चयो, हुन अलाह जे बुज़ुर्ग चईं त आम सही तो फी सुऊदन व हबूत, मां त हींअर अॻिते ॿिए जहान जे लाइ थो वञा, जा ओॾां जन्नत आहे जा दोज़ख आहे, ऐं मूंखे इहा ख़बर कान्हे त अला अय्युहुमा असीर। इहो बि अलाह जा बुज़ुर्ग ॾिसो हिननि जूं ॻाल्हियूं जेके आहिनि दिलनि जे बीमार माण्हुनि खे बि चाक करे थियूं छॾनि। सो इहो हिलियतल औलिया में क़िसो हो त अलाह जा वली जेके केॾो अमल बि कंदा हुआ, ऐं उन्हनि खे अलाह जो ख़ौफ़ हूंदो आहे। असांखे अमल कोन्हे, असीं डिॼूं कोन था अलाह खां, ऐं चऊं था त असां भला ऐं बुज़ुर्ग ऐं असीं वली हूं। सो अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए ऐं हिमत ॾिए, इल्मु सिखूं, तौहीद सिखूं, अलाह जी इबादत हक़ सही रस्ते ते कयूं। असांखे इहो बि तौफ़ीक़ ॾिए जो हीउ दर्स दुरुस बि ॿुधूं, असीं फ़ाइदो वठूं। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए ऐं ख़ुलूस नियत ॾिए, सभु शइ खां अॻु में ख़ुलूस नियत ॾिए। हदा वल्लाहु अअलम, सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।